अस्सलाम वालेकुम नाज़रीन ऐं असांजे ॿुधंदड़ आबादगार भेनरनि ऐं भाइरनि खे असीं पंहिंजे हिन ज़रई प्रोग्राम में तव्हांखे भलीकार चऊं था। जीअं त असीं पंहिंजे हिन प्रोग्राम में ज़रायत सां लाॻापियल जेके बि शयूं हूंदियूं आहिनि उहे डिस्कस कंदा आहियूं। इन हवाले सां असीं पंहिंजे हिन प्रोग्राम में कंहिं न कंहिं ज़रई माहिर खे दावत ॾींदा आहियूं त जीअं हू अची तव्हांजा जेके बि ज़रई मसइला थियनि था फ़सलनि में उन्हनि जी रहनुमाई करे सघनि। इन हवाले सां असां सां अॼु जेको ज़रई माहिर गॾु आहे सुंदर श्याम गॾु आहे। सर जन एग्रीकल्चर ऑफिसर आहिनि टीजी ऑफिस में ICT एग्रीकल्चर एक्सटेंशन सिंध में। सो आबादगार भाइरो, अॼु असीं हिकु इंतिहाई अहम मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। उन मौज़ू जो नालो आहे त ॿूटनि में जेके ग़िज़ाई जुज़ा आहिनि उन्हनि जो किरदारु ऐं उन्हनि जी खोट। आबादगार भाइरो, जीअं त असां सेहतमंद ज़िंदगीअ जे लाइ मुतवाज़िन खुराक जी असांखे ज़रूरत हूंदी आहे, तीअं ॿूटनि खे बि मुख़्तलिफ़ जुज़नि जी इंतिहाई मीन्स के लाज़मी तौर ते ज़रूरत हूंदी आहे। छो जो जेके ॿूटा हूंदा आहिनि उहे पंहिंजी वाध वेध लाइ खुराक जे लाइ उहे हवा मिटी ऐं पाणी मां उहे जुज़ा हासिलु कंदा आहिनि। सो उन्हनि जुज़नि जो हर हिकु जुज़े जो हिकु अहम किरदारु हूंदो आहे। जहिड़ो की पननि में साओ जेको रंग हूंदो आहे उनखे बरक़रार करणु, या गुलनि ऐं मेवनि जे ठाहिण जे हवाले सां, ऐं उन खां अलावा त पहाड़नि जी वाध वेध जे लाइ जेकॾहिं कंहिं बि इन जुज़ा इन जो ग़िज़ाई जुज़े जी खोट थी वञे त उन ॿूटे में मुख़्तलिफ़ अलामतूं नज़र अचनि थियूं, जीअं पननि जो पीलो थी वञणु, उन खां अलावा वाध वेझ में घटिताई थी वञे थी। सो इन हवाले सां असीं वधीक इन सां तफ़सील जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं पंहिंजे ज़रई माहिर सां। जी सर। वॾी महिरबानी सूरत तव्हांजे प्रोग्राम में इनवाइट करण लाइ। हाँ मैडम, जी तव्हां हीअ ॻाल्हि कई त इंसान लाइ जेके सिहतमंद जेका बि इंसान ज़ात आहे असांजी, उन्हनि जेके वाध विझ लाइ ऐं नसल वधाइण लाइ ऐं ज़िंदा रहण लाइ बुनियादी कुझु खुराकी जुज़नि जी ज़रूरत पवंदी आहे, जंहिंमें कुझु न्यूट्रिएंट्स हूंदा आहिनि, जंहिंमें विटामिन्स हूंदा आहिनि। अहिड़ी तरह ॿूटनि खे बि कुझु मुख्य जे ग़िज़ाऊं उन्हनि जी ज़रूरत पए थी। ज़मीन जे माहिरनि ऐं कुझु न्यूट्रिएंट्स जेके स्पेशलिस्ट आहिनि उन्हनि माना ॿूटनि जा तक़रीबन 16 खां 17 मेन जे खुराक जुज़ा आहिनि, उन्हनि जो नालो ऐं उन्हनि जे बारे में ॿुधायो आहे त ही उन्हनि जी रोज़मर्रा ज़िंदगी लाइ तमामु ज़रूरी आहिनि। ऐं अहिड़ी तरह उन्हनि जी जेकी ॻाल्हि कजे त हर माना ग़िज़ाई जुज़े जो जेको बि कमु आहे उहो ख़ासि कमु हूंदो आहे। ऐं इन हिसाब सां असां अॼु जेको मौज़ू आहे उन्हनि जी माना मुख्य जेके असांजा ग़िज़ाई जुज़ा आहिनि उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं, अलामत जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं, ऐं कहिड़ी सूरत में ॿूटो आहे उहो माना न्यूट्रिएंट्स ज़रूरत करे थो। त सभ खां पहिरीं ॻाल्हि कजे त माना कहिड़ा उहे जुज़ा आहिनि उन्हनि जे बारे में। त बुनियादी तौर ते जेके 16 जेके मुख्य ग़िज़ा आहिनि उनखे वधीक फर्दर ॿिनि हिसनि में तक़सीम कयो वियो आहे। हिकिड़ा असां मैक्रोन्यूट्रिएंट्स चवंदा आहियूं, जेके माना आमतौर ते वधीक मिक़दार में ज़रूरत पवंदी आहे ॿूटनि जी ग्रोथ ऐं वाध जे लाइ, जंहिंमें असांजो कार्बन आहे, नाइट्रोजन आहे, हाइड्रोजन आहे, ऑक्सीजन आहे, सल्फर आहे, कैल्शियम आहे, मैग्नीशियम आहे, पोटेशियम आहे, फास्फोरस। ही 8 खां 9 मुख्य जुज़ा आहिनि जेके माना आमतौर ते वधीक मिक़दार में खपनि था। पर जंहिंमें कार्बन ऐं हाइड्रोजन या ऑक्सीजन आहे इहो ॿूटो आमतौर ते पाणी ऐं हवा मां हासिलु करे थो, ऐं बाक़ी नाइट्रोजन, फास्फोरस, पोटेशियम ऐं कैल्शियम, मैग्नीशियम, सल्फर इहे जेके आहिनि असां हथरादू बहान जी सूरत में मुख़्तलिफ़ फर्टिलाइज़र ॿूटे खे ॾींदा आहियूं। ऐं हाणे ॻाल्हि कजे माइक्रो न्यूट्रिएंट्स की या माइक्रो न्यूट्रिएंट्स जी, त उन में असां लाइ आयरन, ज़िंक, बोरान, कापर, मोलिब्डेनम ऐं ज़िंक शामिल आहे। त ही उहे न्यूट्रिएंट्स आहिनि या ग़िज़ाई या खुराकी जुज़ा आहिनि ॿूटनि जा जेके तमामु नंढी मिक़दार ॿूटनि खे ज़रूरत पवंदा। माना ईअं जीअं असांजे अटे में जेको लूणु बराबरि जी ज़रूरत पवंदी आहे लूण जी, त ईअं ई ॿूटनि जी रोज़मर्रा जी जेके सरगर्मियूं आहिनि उन में हिन आयरन जी, ज़िंक जी, बोरान जी, कापर जी ऐं मोलिब्डेनम जी ज़रूरत पवे थी। सो हाणे वन बाय वन असां हिनखे पहिरीं मुख्य जे ग़िज़ाऊं उन्हनि जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। त पहिरीं ॻाल्हि कजे नाइट्रोजन जी, जीअं नाइट्रोजन तव्हांखे ख़बर आहे त नाइट्रोजन जेको मुख्य ई खुराक जुज़ो आहे ॿूटनि जो, हीअ ॿूटनि में जेको साओ मादो ठहे थो क्लोरोफिल जेको आहे उनजो मेन हिसो आहे, ऐं ॿूटनि में जेका सावक तव्हां ॾिसंदा आहियो त इहा नाइट्रोजन जे करे ई थींदी आहे। ऐं उन खां अलावा ॿूटनि जेका वाध जी थिए थी, कद बुत वधे थो, उहो बिल्कुलु ई नाइट्रोजन जे करे ई वधे थो। ऐं जेकॾहिं हाणे इन्हनि जी जेको न असां ॻाल्हि कयूं पंहिंजी खोट जी निशाननि जी, त नाइट्रोजन जेका अक्सर करे खोट जी अलामतूं उहो मथे हिसनि जे जेके ॿूटा आहिनि ॿूटे जो मथियों हिसो जेको आहे उन में असांखे मिलंदा आहिनि।
हिकिड़ो जेको जीअं तव्हां ॾिसो था हीउ जेको काटन जो वण जो जेको फसल आहे उनजा पन तव्हां ॾिसो जेके पुराणा जेका पन हूंदा उहे बिल्कुलु फिका थी वेंदा आहिनि, ठीकु आहे, उनजे चोटी पासनि खां बिल्कुलु फिका थी वेंदा आहिनि, जेको अखर में फिको थी वेंदो आहे। हिकिड़ी इहा हिन जी मुख्य निशानी आहे नाइट्रोजन जी। ऐं ॿियो जेके बि नाइट्रोजन डेफिशिएंस जेके ॿूटा हूंदा उन्हनि जो कद बिल्कुलु नंढो थी वेंदो आहे, छो जो नाइट्रोजन जेको मेन जेको हिकिड़ो हार्मोनल बैलेंस प्रोड्यूस कंदो आहे, जंहिंमें ऑक्सीजन ऐं जिबरेलिन ही ॿ अहिड़ा हार्मोन हूंदा आहिनि ॿूटे जा जेके ॿूटे जो कद बुत वधाईंदा आहिनि। पर नाइट्रोजन जॾहिं डेफिशिएंसी थी वेंदी आहे ज़मीन में त ॿूटे जो कद बुत बिल्कुलु नंढो थी वेंदो आहे। हाणे ॻाल्हि कजे त ॿूटो नाइट्रोजन कहिड़ी सूरत में या कहिड़ी फॉर्म में जज़ब करे थो। आमतौर ते ॿूटो नाइट्रोजन नाइट्रेट यानी NO3 जी सूरत में जज़ब करे थो, ऐं ॿियो अमोनियम जी सूरत में यानी कि NH4 जी सूरत में ॿूटो जज़ब करे थो। ऐं नाइट्रोजन असां किथां हासिल करे सघूं था? आमतौर ते असां जेके सिंथेटिक जेके फर्टिलाइज़र आहिनि, जंहिंमें माना जेके असां इंडस्ट्री जेके फर्टिलाइज़र चवंदा आहियूं, जंहिंमें यूरिया आहे, यूरिया में बि असांखे 46 या 46% नाइट्रोजन मिले थो। अमोनियम सल्फेट आहे, उन में असांखे नाइट्रोजन मिले थो, ऐं गॾु DAP आहे, डाई अमोनियम फॉस्फेट आहे, इहे टे फर्टिलाइज़र जेके आहिनि जंहिंमें असांखे नाइट्रोजन मिले थो। हाणे ॻाल्हि कजे ॿिए नंबर जेको जुज़ो असांजो फास्फोरस जी। फास्फोरस हिकु माना मुख्य खुराक जुज़ो जो ॿियो नंबर आहे, ऐं जेको ॿूटे जी जेका पाणू आहिनि उन्हनि जो जेको ग्रोथ जो ऐं वाध जेको अमल आहे उहो तेज़ी सां कराइण में ॿूटे खे मदद ॾिए थो। ऐं उन खां अलावा ॿूटे में जेको मेवो ठहे थो या ॿूटे जो ॿिज आहे जंहिंमें सीड आहे या क्वालिटी आहे, मेरे मथे अचो सीड आहे जेको सीड आहे ॿूटे में जेको ठहे थो, उन जी सीड जी क्वालिटी फास्फोरस जे करे बिल्कुलु वधे थी। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे मेवो जी फ्रूट जेको आहे उहो बिल्कुलु क्वालिटी वारो पैदा करे थो फास्फोरस। ऐं पाणियुनि जो जेको अमल जेको तेज़ी सां जेको माना वधे थो, अगरि असां ज़मीन में DAP भाण ॾींदा आहियूं लाॻाण में, अक्सर तव्हां ॿुधंदा त लाॻाण में DAP भाण ॾिजे, छो जो ॿिज जीअं माना टुटंदो आहे त उन्हनि जी पाणू वाध कंदियूं आहिनि। त सभ खां पहिरीं फास्फोरस जेको उहो ग़िज़ाई जुज़ो हूंदो आहे जेको पाण जी ग्रोथ ऐं वाध जे लाइ तमामु अहम हूंदो आहे। तंहिं करे फास्फोरस हमेशह असां लाॻाण में ॾींदा आहियूं। त इन्हनि जी माना टे मुख्य रोल आहिनि। हिकिड़ो त माना पाणनि जी जेका किरदारु माना उन वाध जी वधाए थो, ऐं ॿियो मेवनि जो जेका क्वालिटी उनखे वधाए थो, ऐं टे नंबर ते जेका हुनजो ॿिज आहे, ॿिज जो ठाहिणु आहे, हुनजी क्वालिटी उन में इन जो वॾो किरदारु आहे। ऐं उनखे अलावा जेके कुझु ग़िज़ाई जुज़ा आहिनि उन्हनि खे ॿूटनि जे मथे हिसनि में पहुचाइण जो बि हीउ सुठो किरदारु निभाए थो। ऐं हाणे ॻाल्हि कजे इन जी खोट जी निशानी जी, त ॿूटे जे कहिड़े हिसे में असांखे ख़बर पए त हीअ फास्फोरस जी खोट जी अलामत आहे। त आमतौर ते फास्फोरस जी खोट असां ॿिनि हिसनि में ॿूटे जे ॾिसी सघूं था। हिकिड़ो मथियो हिसो, जंहिं मथे हिसनि में जेके असांजा पुराणा पन हूंदा आहिनि ॿूटे जा, उन में तव्हां ॾिसो तव्हां नीरे कलर जी ही तस्वीर में ॿुधायल आहे त नीरो कलर जेको आहे या वाङणाई कलर या ॼमूं कलर थी वेंदो आहे, जेको ॿूटो डिफिशिएंट हूंदो आहे या नाइट्रोजन जी घटिताई जो में तव्हां ॾिसण में ईंदो त नीरे कलर जो या जामुनी कलर या पंहिंजो वाङणाई कलर जो थी वेंदो आहे, माना पन में तव्हांखे ॾिसण में ईंदा। ऐं ॿियो तव्हांखे जेको ॿूटे में जेके तव्हांखे मेवो यानी फ्रूट आहे उनजी क्वालिटी घटि ॾिसण में ईंदी, उनजी प्रोडक्शन तव्हांखे घटि मिलंदी। ऐं जेकॾहिं सीड वारा जेके फसल आहिनि जंहिंमें असांजा सनफ्लावर आहे या ॿिया जेके पंहिंजा सूरजमुखी आहे या केस्टर आहे या ॿिए जेके बि आहिनि, इन्हनि में तव्हां ॾिसो न ॿिज जेको सीड आहे उहो क्वालिटी वारो प्रोड्यूस कोन थींदो, ऐं गुलबाटी जो सबबु थी सघे थो ही जेको न सुठी नमूने प्रोटेक्शन न करे। ऐं हाणे जेकॾहिं ॿूटे जे हेठियां हिसे जी ॻाल्हि कयूं त जेके असां ॿूटे जेके मुतासिर ॿूटो हूंदो जेको डिफिशिएंसी जंहिंमें नाइट्रोजन ऐं फास्फोरस हूंदी, उन में तव्हां ॿूटे कॾहिं ॾिसंदो उनजे पाणू तव्हांखे बिल्कुलु नंढियूं ॾिसण में ईंदियूं, छो जो फास्फोरस जो मेन जो कमु हूंदो आहे उहो पाणनि खे वाधारो ॾियणु, हुनजी वाधरी जे हुनखे वधीक सुठे नमूने सां अॻियां डिघो करणु हूंदो आहे। पर जेको मुतासिर ॿूटो हूंदो आहे उनजे पाणू बिल्कुलु तव्हांखे नंढियूं ॾिसण में, उन में ॼार तमामु घटि हूंदो आहे। त हीअ फास्फोरस जी मुख्य निशानी आहे। ऐं फास्फोरस असांखे ॿूटनि खे ॿिनि सूरत में जज़ब ॿूटो करे थो। हिकिड़ो H2PO4 ऐं हिकिड़ो कीमियाई फार्मूलो आहे जंहिंजी सूरत में माना हू ॿूटो जज़ब करे थो, ऐं ॿियो HPO4 यानी फास्फोरिक एसिड। इहे ॿ फार्म आहिनि फॉर्म आहिनि फास्फोरस जा जंहिंजी सूरत में माना ॿूटो जज़ब करे थो। हाणे फास्फोरस असांखे किथां मिले थो? असां आमतौर ते सिंथेटिक जेके फर्टिलाइज़र उन्हनि में ॾींदा आहियूं, जंहिंमें DAP असांजो मेजर रोल प्ले करे थो इन में फास्फोरस ज़मीन में ॾियण लाइ, जंहिंमें तक़रीबन 46% या 46% असांजो फास्फोरस मौजूदु हूंदो आहे। उन खां पोइ
सिंगल सुपर फास्फेट जेके भाण उन में मिले थो, अमोनियम सल्फेट में मिले थो, ते 3 4 5 क़िस्म जा मुख़्तलिफ़ भाण ऐं उन्हनि में असांखे फास्फोरस ॿूटे खे मिली सघे थो। ऐं हाणे ॻाल्हि कजे पोटाश जी, त पोटाश बेसिकली जेको आहे न ॿूटे जी जे ख़ासियत जेका उहा वधाए थो, यानी कि माना जेके ॿूटे जो जेको कद बूट आहे उन में ताक़त ॾिए थो, ऐं ॿूटे में जेका बि मेवे जी जेका क्वालिटी आहे उनखे बरक़रार रखण लाइ, उनखे बहितर बणाइण लाइ ऐं ॿिज जी क्वालिटी बहितर बणाइण लाइ हिन जो वॾो किरदारु आहे। ऐं उन खां अलावा माना ॿिया बि कुझु सरगर्मियूं जेके इंसान जूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे माना रेगुलेट करण जो पोटाश जो कमु हूंदो आहे। ऐं माहौल जी जेको बि असरु थिए थो, यानी कि गर्मी वधे थी या गर्मी घटिजे थी या नमी वधे थी या नमी घटिजे थी, त उन जे असर खे बि रेगुलेट करणु पोटाश जो कमु हूंदो आहे। ऐं उन खां अलावा जेके बि बीमारियूं लॻनि थियूं ऐं जीतनि जो हमलो थिए थो, उन्हनि जी जेका अगेंस्ट जेका कुवत मुदाफ़ित पैदा करण जी सलाहियत फास्फोरस असांजे ॿूटे में ॾिए थो। हाणे हिन जी खोट जी ॻाल्हि कजे त पोटाशियम जी जेका खोट नज़र में ईंदी आहे उहा आमतौर ते जेका मथियूं हिसो हूंदो आहे ॿूटे जे पन, जंहिंमें पुराणा जेके पन हूंदा आहिनि, ओल्डर लीव जेके चवंदा आहियूं, उन्हनि में तव्हां ॾिसो त माना साइडूं तव्हांखे बिल्कुलु जेको आहे ब्राउन कलर या ॻाढ़े कलर ब्राउन कलर या नासी कलर ॾिसण में ईंदो ऐं बिल्कुलु सड़ियल ॾिसण में ईंदो। त इहा पोटाशियम जी ख़ासि मुख्य निशानी आहे। ऐं मुतासिर ॿूटे में जेको तव्हां ॿिज ऐं मेवे जी जेका साइज़ में तव्हां फ़र्क़ु बिल्कुलु वाज़े ॾिसी सघो था। ऐं हाणे जी ॻाल्हि कयूं असां कैल्शियम जी, कैल्शियम बुनियादी तौर ते जेको चोथों मुख्य गिज़ो आहे जेको ॿूटे जे जीव घर जी जेका बनावट में वॾो किरदारु पियो करे थो, माना उनजी जेका बनावट ठहे थी उन में हिन जो कैल्शियम जो वॾो किरदारु आहे। ऐं गॾोगॾु जेके बि असांजे जेके नवां जेके पन ठाहिनि था ॿूटे जा, जेके नवां गौच जेके सिंधी में असां चऊं था, या गुहा या गोशा, ऐं नयूं जेके शाखूं ॿूटो पैदा करे थो, उनखे माना उनजी वाधवी जे लाइ तमामु कैल्शियम ज़रूरी हूंदो आहे। ऐं हिन जी खोट जी ॻाल्हि कजे त जेकॾहिं जंहिं ॿूटे में कैल्शियम जी खोट थींदी त उन में तव्हांखे जेके नवां जेके गौच हूंदा बिल्कुलु मुरझायल सड़ियल ऐं बिल्कुलु तव्हांखे मुड़ियल ॾिसण में ईंदा। ऐं गॾोगॾु जेके बि असांजो जेके गुल बाटी आहे उन जे बि तव्हांखे ॾिसण में ईंदो, उहो बि तव्हांखे मुड़ियल ॾिसण में ईंदियूं, जेके असां मुखियूं चवंदा आहियूं उहे बि असांखे मुड़ियल ॾिसण में ईंदियूं। ऐं उन खां अलावा जेको चोथो हूंदो आहे उहो बि माना असांजो मुतासिर थींदो, कमज़ोर थींदो। इहे मैग्नीशियम कैल्शियम जी मुख्य जेके निशानियूं आहिनि, जंहिं माना सम्झो खोटी निशानी जंहिंजे ब्याज ते असां ख़बर पई सघे त ॿूटे में कैल्शियम जी कहिड़ी डिफिशियंसी आहे। ऐं हाणे ॻाल्हि कयूं त माना ॿूटो कैल्शियम कीअं हासिलु करे सघे थो। ॿूटो आमतौर ते जेको कैल्शियम नाइट्रेट जी सूरत में असां ॿूटे खे ॾेई सघूं था या कैल्शियम सल्फेट जी सूरत में ॾेई सघूं था। ऐं हींअर त जाम हींअर पंहिंजो न्यूट्रिएंट्स जेके माइक्रो न्यूट्रिएंट्स अची विया आहिनि मुख़्तलिफ़ मिक़दार में, हुन में गॾियल मिक़दार अचनि थियूं ऐं मैक्रो बि आहिनि माइक्रो बि आहिनि, उहो बि असां हींअर इस्तेमालु करे सघूं था जंहिंमें असांखे मैग्नीशियम मिली सघे थी। हाणे ॻाल्हि कयूं असां पंहिंजे मैग्नीशियम जी, त मैग्नीशियम जेको ॿूटे जो साओ मादो यानी क्लोरोफिल आहे उनजो मेन मुख्य हिसो आहे। यानी जेकॾहिं असांजो ॿूटो साओ ॾिसण में अचे थो, हिकु त नाइट्रोजन जो वॾो रोल आहे, ऐं उन खां गॾु पोइ मैग्नीशियम छा कंदो आहे, जेको नाइट्रोजन जो सही इस्तेमालु थींदो आहे उनखे बहितर बनाइण लाइ मैग्नीशियम जो हिकिड़ो ज़बरदस्त किरदारु हूंदो आहे। ऐं हुन गॾु जेके ॿिया कुझु इंज़ाइम एक्टिविटी हूंदी आहे या कुझु सरगर्मियूं हूंदियूं आहिनि जेके इंज़ाइम जेके माना उहे सरे अंजाम ॾींदा आहिनि, त उनखे बि मैग्नीशियम बहितर बणाए थो। ऐं उन खां अलावा जेकॾहिं फास्फोरस जी अफ़ादियत आहे उन जी बि जेके माना मौजूदगी अञा वधीक बहितर बणाइण लाइ मैग्नीशियम जो वॾो किरदारु आहे। ऐं हिन जी जेकॾहिं असां खोट जी निशानी जी ॻाल्हि कजे त मैग्नीशियम जी जेकी खोट तव्हांखे ओल्डर लीव जेके प्लांट जा पुराणा पता उन्हनि ते मिलंदी, ऐं जंहिंमें तव्हां ॾिसंदो त हुन जेके मेन रॻूं हूंदियूं ॿूटे जूं उहे बिल्कुलु सायूं ॾिसण में तव्हांखे बिल्कुलु ग्रीन ॾिसण में ईंदियूं। ऐं उन खां अलावा तव्हांखे हल्को माना फिकाण कलर महसूसु थींदी, पर मुख्य जेका आहे उहा आहे बिल्कुलु ग्रीन कलर जी तव्हांखे ॾिसंदो, बिल्कुलु साए रंग जी तव्हांखे मेन रॻूं जेका हिकिड़ी विची रंग उन खां गॾु जेके गॾु वारे जेके नेटवर्क जेके ग्रीन असां चवंदा आहियूं उहे बिल्कुलु तव्हांखे सायूं ॾिसण में ईंदियूं। ऐं मैग्नीशियम असां ॿिनि क़िस्म जे फर्टिलाइज़र मां ॾेई सघूं था, हिकु मैग्नीशियम सल्फेट ऐं ॿियो मैग्नीशियम नाइट्रेट। इहे ॿ भाण जेके असां ॾेई करे मैग्नीशियम जी कमी पूरी करे सघूं था। ऐं हाणे ॻाल्हि कयूं असां सल्फर जी, सल्फर ख़ासि तौर ते सम्झो त माना जेके तेल वारा फसल
जी माना तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजो सूरजमुखी आहे, सेफ्लावर आहे या तिर आहे, त इन्हनि जी जेके तेल जी प्रोडक्शन जेका आहे, तेल जेको ठहे थो उन जे अमल खे सल्फर जो वॾो ज़बरदस्त किरदारु हूंदो आहे। तेल प्रोडक्शन ऐं तेल प्रोड्यूस करण में सल्फर तमामु बहितरीनु किरदारु करे थो। त इहे स्पेशली ख़ासि तौर ते जेके बि असांजा तेल वारा फसल लॻाइनि था असांजा आबादगार भाउर, उन्हनि खे मुंहिंजी सलाह आहे त सल्फर तव्हां सही मिक़दार में इस्तेमालु कंदो, तव्हांखे वधीक जेको क्वालिटी वारो ॿिज मिलंदो, यानी कि हुन में तेल जी मिक़दार अञा वधीक मिलंदी। ऐं उन खां अलावा जेके फरी वारा ॿूटा आहिनि जंहिंमें असांजा वांग पंहिंजी गुआर थी वई ऐं उन खां अलावा पंहिंजो मटर थी विया, इन्हनि में जेके गंढ जेके पाण में थींदी आहे उनखे पैदा कंदो आहे। इन गंढ इहे उहा गंढ हूंदी आहिनि जंहिंमें कुझु फ़ाइदेमंद जेके बैक्टीरिया हूंदा आहिनि उहे छा कंदा आहिनि, जेको माहौलियाती जेके नाइट्रोजन 78% मौजूदु हूंदी आहे उनखे सही इस्तेमालु करे ॿूटे खे माना सुठी फार्म में आणे करे चेंज करे ॾींदा आहिनि, जेके माना ॿूटो आराम सां ईज़ी खां जज़ब करे हलंदो आहे। त उहा ॻंढूं जेके उहे ॻंढूं ख़ासि तौर ते हूंदियूं आहिनि माना बैक्टीरिया जे करे हूंदियूं आहिनि, त बैक्टीरिया उते मौजूदु अचनि मौजूदु हुजे ऐं नाइट्रोजन जी अवेलेबिलिटी ते वधि खां वधीक प्रोड्यूस करे सघे। त ॻंढूं माना पंहिंजो सल्फर प्रोड्यूस करे थो। ऐं जेकॾहिं हाणे ॻाल्हि कजे पंहिंजो हिनजी खोट जी, त सल्फर जी खोट तव्हांखे जेके ओल्डर लीव्स आहिनि उनमें तव्हांखे मिलंदी ऐं ओल्डर ऐं स्पेशली यंगर में तव्हांखे मिलंदी। ओल्डर यंगर में तव्हां ॾिसंदो यंगर में ख़ासि तौर ते यंगर में वधीक मिलंदी आहे, छो जो यंगर लीव जेके बि हूंदा आहिनि उनमें बिल्कुलु हल्को पीले कलर जा बिल्कुलु थींदा आहिनि। तव्हां ॾिसंदो बिल्कुलु पीले कलर जा मेरे तव्हां लॻाइजो उनमें बिल्कुल पीले कलर जा थींदा आहिनि। ऐं उन खां अलावा जेके सीड ऑयल सीड वारा जेके हूंदा आहिनि उन्हनि में ईअं हूंदो आहे त उनमें ऑयल जी प्रोडक्शन घटि थींदी आहे। त हिन में ॾिसो, हिन में त यंगर लीव्स आहिनि, इहे बिल्कुलु हल्के फिके कलर जा थी विया आहिनि। त इहे माना हिन जी मुख्य निशानी आहे पंहिंजे सल्फर जी। ऐं सल्फर असांखे मुख़्तलिफ़ फर्टिलाइज़र में मिली सघे थो। सल्फर जो डायरेक्ट जेको सल्फर ऑफ पोटाश एसओपी में मिली सघे थो, ऐं उन खां पोइ ॿिया जेके फर्टिलाइज़र आहिनि कुझु मुख्य उन्हनि मां बि असांखे सल्फर माइक्रो नंढी मिक़दार में मिले थो। सो ही बुनियादी कुझु माना मुख्य जेके असांजे मुख्य जेके जुज़ा आहिनि उन्हनि जे बारे में तव्हांखे ॿुधायो आहे। ऐं हाणे जे ॻाल्हि कयूं माइक्रो न्यूट्रिएंट्स जी या नंढी मिक़दार में जेके असांजा न्यूट्रिएंट्स आहिनि जीअं आयरन आहे, ज़िंक आहे, बोरान आहे, कापर आहे, मैग्नीज़ आहे, मोलिब्डेनम आहे। ऐं इन्हनि जो ख़ासि तौर ते बोरान जी ॻाल्हि कजे, बोरान जो गुलबाटी में तमामु वॾो किरदारु हूंदो आहे। छो गुलबाटी जंहिं महिल ठहंदी आहे उन टाइम ते बोरान जो स्पेशली किरदारु हूंदो आहे, त माना गुल खे खोले रखणु ऐं हुनजी जेका स्टालाइट हूंदी आहे उनखे सिधो रखणु, ऐं जेके हुनजा पोलन ग्रेनेड्स हूंदा आहिनि उनखे प्रोटेक्शन में हुनजो बोरान जो वॾो किरदारु हूंदो आहे। तंहिं करे बोरान जी जॾहिं डिफिशियंसी थींदी आहे तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त माना गुलबाटी छणी पवंदी आहे। त बोरान खे जेको इस्तेमालु करण जो सही तरीक़ो इहो आहे, जॾहिं तव्हांजो गुलबाटी या ॿूटो अची वञे उन टाइम ते तव्हां बोरान जो स्प्रे करे सघो था। ऐं बोरान खे मुख़्तलिफ़ फर्टिलाइज़र थ्रू असां ॾेई सघूं था, जेके नंढी मिक़दार में 2 खां 3 किलो जी साशे में अचनि था। ऐं ज़िंक जी ॻाल्हि कजे, ज़िंक बुनियादी तौर ते माना सम्झो त माना ॿूटे जी कद बुत ऐं इहे वाध जे लाइ तमामु ज़रूरी हूंदो आहे। हीउ ख़ासि तौर ते नाइट्रोजन सां गॾु ऐं कुझु एंज़ाइम आहिनि ऐं उन्हनि जी एक्टिविटी लाइ तमामु ज़रूरी हूंदो आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो हिन जी कोट जी ॻाल्हि कजे त माना जॾहिं हिन जी ॿूटनि में कोट थींदी आहे त ॿूटे जो कद बिल्कुलु नंढो थी वेंदो आहे ऐं ॿूटे जा पन जेके तव्हांखे बिल्कुलु फिका ॾिसण में ईंदा आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं इन फिकनि पन ते तव्हांखे ॻाढ़े ब्राउन कलर जा धॿा बि ॾिसण में ईंदा आहिनि। इहे माना ख़ासि तौर ते तव्हांखे चांवरनि में इन सारी वारे फसल में तव्हांखे जेको हीअ ॾिसण में ईंदी आहे। त ज़िंक जी कमी पूरी करण लाइ असां ज़िंक सल्फेट बि ॾेई सघूं था। ज़िंक मुख़्तलिफ़ ॿिया हींअर माना मयारी जेके भाण अची विया आहिनि उनजी सूरत असांखे उन्हनि जी सूरत में असां ज़िंक ॾेई सघूं था। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे आयरन जी, आयरन जो बेसिकली जेको आहे क्लोरोफिल जेको साओ मादो उन में कमु ईंदो आहे ॿूटे जे। ऐं उन खां अलावा ॿूटे जेके कुझु सरगर्मियूं जंहिंमें रेस्पायरेशन साह खणण जो अमल आहे, फोटोसिंथेसिस खाधे ठाहिण जो अमल आहे, उन में हिन जो कमु हूंदो आहे। ऐं उन सां गॾु जेको नाइट्रोजन जी जेका मौजूदगी ऐं नाइट्रोजन सही बहितर उनजो इस्तेमालु बनाइण लाइ हिन जो पंहिंजो जेको आयरन जो कमु हूंदो आहे। ऐं हिन जी खोट जी ॻाल्हि कजे त आयरन तव्हां ॾिसो जॾहिं आयरन जी खोट थींदी आहे त उहा उनजा जेके ॿूटे जा जेके नवां पन हूंदा आहिनि उन्हनि में तव्हांखे
आयरन जी जेका कोट ॾिसण में ईंदी आहे। ही त मैग्नीशियम जी आहे, पर आयरन जॾहिं थींदी आहे त उन में तव्हांखे पूरो पतो बिल्कुलु अछो ॾिसण में ईंदो ऐं उन जी विची रग जेका बिल्कुलु साई ॾिसण में ईंदी। त आयरन जी डिफिशियंसी तव्हांखे माना इहा आहे कि मेन आहे त हिकु त माना जेके नवां पन हूंदा बूटे जा उन में तव्हांखे मिलंदी, पन पूरो अछो हूंदो ऐं उन में जेका विची रग हूंदी उहा बिल्कुलु साई ॾिसण में ईंदी। इहा माना हिकु मुख्य निशानी आहे आयरन जी। ऐं उन खां अलावा कापर जी ॻाल्हि कयूं, कापर बि माना बुनियादी तौर ते जेके असांजी नयूं जेके शाखाऊं ठहनि था, नवां गुण थियनि था, उन में तमामु ज़रूरी हूंदो आहे। ऐं इन्हनि जी जेका वाध जी थिए थी कापर जी, माना इन्हनि में माना बूटे जी वाध जी थिए थी, उन कापर लाइ माना ईअं जीअं पंहिंजो कैल्शियम ज़रूरी हूंदो आहे, ऐं कापर बि ज़रूरी हूंदो आहे। ऐं बूटे जी गुलबाठी में बि इन जो कापर जो सुठो रोल ऐं किरदारु हूंदो आहे। ऐं बूटे जी जेके बि इंज़ामिक एक्टिविटी जेके आहिनि उन में बि हिन जो सुठो किरदारु हूंदो आहे। ऐं फोटोसिंथेसिस जी अमल आहे उन में बि जेको कापर जो रोल प्ले करे थो। पर ख़ासि तौर ते जेके असां ॻाल्हि कयूं, जेके असांजी नऊं जेके शाखाऊं निकिरनि थियूं, गौच थियनि था, गुलबाटी थिए थी, इन में कापर जो सुठो रोल किरदारु आहे। ऐं जेकॾहिं कोट जी ॻाल्हि कजे तव्हांखे, जे कोट में ईअं थींदो त माना कापर खां जेके बि मुतासिर जेके डिफिशियंट बूटा हूंदा उहे तव्हांखे बिल्कुलु कप शेप जा, यानी कि उनजे जेके पन हूंदा, गौच जेके नवां पन हूंदा, उन मथे तरफ़ उनजी मोड़ थींदो ऐं मोड़ थियण गॾु गॾु चोंप कंदो, हल्का सड़न थींदा ऐं हल्को फिके कलर ॾिसण में ईंदा। त ही हिन पंहिंजी कापर जी मेन मुख्य निशानी आहे। सो ही जेके बि बुनियादी कुझु न्यूट्रिएंट्स जे बारे में थोरी घणी नॉलेज बि तव्हां सां असां शेयर कई आहे। ऐं हाणे असां नेक्स्ट मूव कयूं था पंहिंजो सवाल वारे सेक्शन में, जंहिंमें असां ॿुधायूं जेके बि असांजे मौजूदा जेके सवाल नवां ईंदा आहिनि उन्हनि खे उन्हनि जे आबादगा जेके असांजा जेके सवाल कंदा उन्हनि खे सही नमूने सां ॼाण ॾे, ताकी हू पंहिंजे हिन ICT पेज ऐं एक्सटेंशन सर्विस जो सही इस्तेमालु करे सघनि। नवाब दरिया खान दालवानी साहब पंहिंजो सवाल कयो थो, मिर्चनि खे मोड़ आहे, दवा कहिड़ी कंपनीअ जी करियूं, रहनुमाई करियो। अच्छा, मिर्चनि खे मोड़ 3-4 सबब जे करे थिए थो। हिकु त आमतौर ते जेको चिली लीफ कल वायरस आहे उन करे थिए थो। इहो माना वायरस आहे जेके असां कंट्रोल नथा करे सघूं, पर इहो आहे जो हुनजो जेको वेक्टर आहे, माना जेको बीमारी फैलाईंदड़ जेको जीत आहे, जंहिंमें असां वटि अछी मख ऐं थ्रिप्स, इहे 2 उहे जीत आहिनि जेके माना हिन बीमारी खे फैलाइनि था। ऐं ॿियो सबबु इहो आहे जो अछी मख, थ्रिप ऐं एफिड, इहे 3 अहिड़ा रस चूसण जीत आहिनि जेके माना कुझु अहिड़ो केमिकल, अहिड़ो ज़हर बूटनि जी जेका विची रग आहे जंहिंमां हीअ रस चूसंदा आहिनि, उन में हीअ दाख़िल करे छॾींदा आहिनि, जंहिंजी वजह खां बि जेका असांजे मिर्च वारो बूटो माना मुरझाई वेंदो आहे, पंहिंजो बोड़ करे ईंदो आहे। त ॿियो सबबु इहो आहे। ऐं 3 नंबर ते ज़्यादा गर्मी थी ईंदी आहे ऐं पाणी असां वधीक ॾी ईंदा आहियूं, या नाइट्रोजन जो डोज असां एक्सेस करे ईंदा आहियूं, तंहिंजे करे बि हीअ पंहिंजो थिए थो मोड़। त हींअर जेकॾहिं पिक्चर हुजे त असां हुन मां ॾिसी तव्हांखे ॿुधाए सघूं था त भाई हिन में कहिड़ो मसइलो आहे। पर अक्सर करे हीअं सिंध पूरे में जेको हले पियो उहो हिकु त चिली लीफ कल वायरस जे करे आहे। त उनजो हल इहो आहे, तव्हां हिन जेको वेक्टर आहे अछी मख ऐं थ्रिप, उनखे तव्हां ज़ाब्ते में आणो। उन लाइ तव्हां जेको जेका हींअर मयारी कंपनी या मयारी जेका ज़हर आहे उहो तव्हां इस्तेमालु कयो, ऐं उन मां तव्हांखे अछी मख ज़ाब्ते में अची वेंदी। जी मैम। मां बहितरीन सवाल नंबर 2 आहे मोहम्मद बारान साहिल जो, त सारनि खे DAP या भाण जेको आहे रोंबो करण खां अॻु ॾिजे या पोइ, अॻु केतिरो ऐं जेकॾहिं पोइ ॾिजे त केतिरनि ॾींहंनि खां पोइ। अच्छा, DAP जेको डायमोनियम फॉस्फेट, इन जो इहो आहे हिकिड़ो ख़ासियत आहे। त फास्फोरस जी ख़ासियत इहा आहे, जॾहिं तव्हां ॾींदो माना लाॻाणे में ॾींदो त बूटो आस्ते आस्ते हुनखे जज़ब कंदो आहे। बूटे खे जेका हुनजी अवेलेबिलिटी आहे, यानी कि मौजूदगी आहे, उहा माना तव्हां जंहिं महिल लाॻाणे में ॾींदो आस्ते आस्ते वञी 45 ॾींहंनि ताईं माना बूटो सही तरीक़े खां उन लाॻाणे वारे भाण खे सही इस्तेमाल में आणे सघे थो। पर हमेशह कोशिशि कजे त माना बूटे खे जेको लाॻाणे टाइम ते, यानी कि ट्रांसप्लांटेशन पहिरीं ॾिजे, बहितर आहे। उहो 1 खां 1.5 गोरी असां ॾींदा आहियूं, उहो तव्हां ॾेई सघो था। बाक़ी जेकॾहिं तव्हां पोइ ॾियणु चाहियो था त पोइ 20 खां 25 kg पर एकड़ तव्हां ॾेई सघो था। जी मैडम। तमामु बहितरीन। सवाल नंबर 3 आहे हाकिम चांडियो जन कयो आहे। हीअ चवनि था त हिन मर्ज़ जो कोई हल ॿुधायो, ॼाण वारा रहनुमाई कयो। ही शुगर, ही त जेको मर्ज़ आहे मूंखे जेको लॻे थो ही शुगर कैन लीफ हॉपर, यानी कि पारिला जेको नेपुचुला, ही वो जीत आहे जेको हींअर पूरी सिंध थोरे पूरे पाकिस्तान में सुठे नमूने सां हिन जो माना हमलो असांखे ॾिसण में आयो आहे जिथे किथे।
ही जीत कंदो ईअं जो ही रहंदो आहे माना पान जे हेठि साइड खां रहंदो आहे। ही जेका विची रग आहे उन मां ही रस चूसंदो आहे, जंहिं नती में ॿूटे जो जेको ग़िज़ाई जेके शयूं सभु ख़तमु थी वेंदा आहिनि ॿूटे में तव्हांजो मुरझाइण ऐं पान बिल्कुलु जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो फिका ऐं सड़ा ॾिसण में ईंदा आहिनि। सो हिन जे हल लाइ बहितर इहो आहे जेके तव्हां वधि खां वधि जेके पन मुतासिर थी चुका आहिनि, जेके तव्हां ॾिसो था बिल्कुलु ई फिका थी विया आहिनि, उन्हनि खे तव्हां कटे छॾियो, कटे साफ़ करे अलॻि सां साड़े छॾियो, छो जो इन में हिन जीत जा कुझु बेदा हूंदा आहिनि। सो बेदा जेके अगरि बची विया त पोइ नेक्स्ट जेका जनरेशन नई जेका नस्ल वरी पैदा थींदी, त पहिरियों हल इहो आहे त असां हिनखे बेदा ख़तमु कयूं। ऐं ॿियो जेकॾहिं हयात जी ज़ाब्ते जी ॻाल्हि कयूं त उन में असां ग्रीननेस विंग ही जीत आहे, हिन खां ॿियो प्रीडेटर जेके असां चवंदा आहिनि कि ग्रीननेस विंग ऐं ॿियो लेडी बर्ड बीटल, ही ॿ उहे जीत आहिनि जेके हींअर आमतौर ते तमामु घटि थी विया आहिनि, छो जो असां लगातार जेको ज़हर इस्तेमालु कयूं था उन में असांजे फ़ाइदे में या हारी दोस्त जी त उहे ख़तमु थी चुका आहिनि। पर जेकर हींअर वरी कुझु अहिड़ी लेबोरेटरीज़ आहिनि साइंस हींअर असांजी रिसर्च जूं उहे ही तव्हांखे जीत थो मुहैया कनि थियूं, तव्हां पंहिंजी फील्ड में लॻाए सघो था। ऐं उन मां इहो चवंदो तव्हांजो ज़हर तव्हां घटि इस्तेमालु कंदो ऐं ऑर्गेनिक फार्मिंग में तव्हां हलिया वेंदो। लेडी बर्ड बीटल जो तव्हां इस्तेमालु करे सघो था हिन में, ऐं ग्रीननेस विंग जेका आहे इहे ॿ प्रीडेटर इहे तव्हां अगरि इस्तेमालु कंदो त हिन मां ज़ाब्तो थी वेंदो। ऐं जेकॾहिं हाणे कीमयाई कंट्रोल जी ॻाल्हि कयूं त हिन में बायोफेंथ्रिन ऐं हुन खां अलावा क्लोरोपाइरिफॉस इहे ॿ ज़हर आहिनि जेको हिनखे सुठे नमूने सां कंट्रोल करे सघनि था। जी मैडम। सवाल नंबर आख़िरी आहे त मक़बूल हुसैन सोलंकी चवनि था त वणनि जे फसल लाइ पोटाश ऐं सल्फर कहिड़ी कंपनीअ जो बहितर आहे? राय ॾींदा सल्फर 100 पैक, पोटाश 80 पैक खपे। पोटाश जेके बि हींअर बैन अवी इंटरनेशनल कंपनियूं आहिनि तव्हां हमेशह उन्हनि जो इस्तेमालु कयो, छो मयारी कंपनी जेका हूंदी उनजो तव्हां भाण इस्तेमालु कंदो त तव्हांखे सुठो ऐं सही रिज़ल्ट मिलंदी। उन में जेको लिखियलु भाण हूंदो पोटाश हुजे या सल्फर हुजे या फास्फोरस हुजे उनजी सही मिक़दार तव्हांखे मिलंदी। बाक़ी हींअर ॿियूं कंपनियूं जेके उन्हनि जी भाण त उहो तव्हां न इस्तेमालु कयो, पर कोशिशि कयो जेके बैन अवी इंटरनेशनल रजिस्टर्ड कंपनियूं तव्हां उन्हनि जो भाण इस्तेमालु कयो, जिन खे मयारी कंपनियूं वारियूं। तमामु बहितरीन सर जन इंतिहाई तफ़सील सां ऐं हिकु अहम ग़िज़ाई जुज़नि जे हवाले सां मालूमात ॾिनी आहे असांजे आबादकार भाइरनि खे। उमेद आहे त जेके सर्जन सिफ़ारिशूं ॿुधायूं आहिनि तव्हां उन ते अमल कंदो त इनशाला पंहिंजे फसलनि मां वधीक पैदावार हासिल कंदो। सो इन हवाले सां असांजे प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे उहो पूरो थी चुको आहे। सो असांखे असांजे गेस्ट जेको आहे सुंदर श्याम खे ऐं मेज़बान सुगरा सुमरो खे ॾींदा इजाज़त। इंशाल्लाह वरी मिलंदासीं कंहिं नए मौज़ू सां गॾु, कंहिं नए ज़रई माहिर सां गॾु। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।